मत खसी, अस्सी अस्सी मत खसी खसी, अस्सी अस्सी मत खसी खसी, अस्सी 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 मत खसी खसी। पीरिय में था इश्क कमाइन, असरन में था पान फराइन। पापा कानवाई दुहल वजाइन, बड़े वरन जो निंद्र फिटाइन। गल आहे केड़ी कसी कसी, अस्सी 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 मत खसी खसी, अस्सी मत खसी, अस्सी मत खसी। कोयल दर ते ॾिस केर आ, कुत्ता पिया भौंके। केर कोने, कुत्ता हुंदा कुत्तन ते भौंकदा, ये रोज पिया भौंकदा। मां साथ वलण तू ओए जा, मुजो हां फाड़ी हुई वे हाने वे माओ पर कुत्ता मुके कोना सुना मुके बचा। मां साथ तेरी कोयल के जब तक कड़ो नहीं जे वो हाल वाल दूं था। अदी दर देया, दर बंदा कुत्ता वया हलिया। अदी चईस भला एकड़ो दफो दिसी जे न मथा दर ते बिठा जन दे भागा। मां साथ कोन हुंदा, ब्याह हलिया, तू बेफिक्र थी। पानी जो पानी कोयल पानी ता प्यार पंजे मां साथ के खणी थी अचा। अदी गोटे जा सब मानू बदलजी हान, हाने तो कुत्ता भी कोंदा सुञाणन मुके। अदा तू भी खणी थैली पातिया, कुत्तन के केड़ी खबर त तू मासी हुरा जो पुट रही। अदी शहरी फैशन आ, उते छोकरियों भी पाइनियो थई। पानी कोएड़ी कोयल ले भी वठी अचिया, ॾाढी ठेसा। मिल्की नलकी जिस मुंह तू जो नालो वतो जो तू मुते मौत भरी थी दिखारी। मां साथ या वेहण वारी आदत अञा अथव, हां जो भी सारे छडी हुंदन। अदा कोन थी चवां तुंहिंजी कोयल खे, जंहिंजी कूकू ॿुधण जे लाइ ज़रे घटि कुतनि खाधो ई। सच थी पुछिया थी, कराची में कोयल जो आवाज़ ही ॿुधण में कोन ईंदो, रुगो रक्षन जा आवाज़, गाॾियुनि जा आवाज़, रुगो दूहो ही दूहो, दिल बेकरार रहंदी। कोयल लाइ कोयल ॾिस मां साथ कीअं त छोकिरियुनि वांगुरु शर्माए। मिल्की मां कोड़ी मुखे चिढ़ाए ना, वठी ना चई मां साथ अल्लण के हुमा हुमा बिल भटारी। हाणे छॾ पकाई, बेचारो कुत्ता भुकाईंदो तुंहिंजे लाइ आयो आहे, वञ चांहि तयार कर। हाँ हाँ मां साथ चाय मिठी पींदी या फिक्की? मिठी छोरी मां साथ जो हां फाड़ी दी छा, मां साथ कोने कुत्ता, छोरी भोग थी करे। छोरो वलण ले काडे हलियो, ही पपी वांगुरु नटाइण जो माहिर। अमा बाबू को टोटी हो छा? अबा तुंहिंजो पीउ वॾो टोटियो, ॿाहिरां कमु करे ईंदो हो, मजाल जो घर जे कंहिं कम में हथ विझे। अमा मां ते वलण के ॻोल्हे चा न बन, तूं घर में बे, घर में कमकार घणो आहे, तूं जो ॿाहिरि वेंदे त सफ़ा गुम थी वेंदे। चुल्हे में थांव किना पिया आहिनि, उथी मां सां हथ वंडा त थांव धोई वठो। अमा
हू बचे न रुगो मुंहिंजो घर आ जा रुगो मूं अकेले के लोड़ाई तोखां कहिड़ी खाटी थी खणाया है घर जो थोड़ो कम कंदे त लही कोन वेंदी मां वो 50 रुपया ॾींदी आहे ॾिठा ने पेटीअ में खोड़ पैसा पिया आहिनि इहे 2-3 हज़ार ॾुखे वक़्त लाइ टारे रखिया अथमि इहे अखियुनि में रखियो वेठो आहीं मां ॿुधाए न ॾींदी आहे न ॿुधाए न पोइ असां वञूं ॿार को वास लही अचूं ॾींदीसां पर हिकिड़े शर्त सां हा शर्त ॿुधाया मां सॼो कमु तूं कंदे ऐं मां बुहारी थी ॾियां सॼे अंगण खे छुटकार तूं ॾींदे पोइ 50 रुपया खीसे में रखी निकिरी वञे हा ठीकु आहे मंज़ूर आहे मां मंज़ूर आहे सॼो कमु कंदुसि ठीकु आहे फिलहाल त साह पचा थोरो लंडे ख़बर चाचे के हथी को करे छड़ो थो या न सुक करे आयो हा चाचे के तालो हणी सफा सुक करे आयो हास ऐं सोट चाबी भी मुखे ॾिनी आ चई त ही अमानत थई वनी वॾे सोट वरियाम खे ॾिजाए हाणे ये ॿई भाइर हथी कान इन्हनि खे ॿिन्ही खे ॿाहिरि न कढबो जेसिताईं मुंहिंजो अकुल कमु न करे वदा अकुल त इन्हनि ॿिन्ही में आहे ई कोन वो वारनि मां फ़ाइदो कहिड़ो बाबा भली फ़ाइदो न पवे पर वॾे नुक़सान खां बची पवंदासीं इन्हनि जी हरकतुनि जे करे रईस जो ॾंढ वारो ॾंडो तेल चिॿी करे छॾींदो अच त हलूं बनी ते घणो कमु करणो पियो आहे वदा तूं हल मां तकड़ में 1300 मानी आ गिराणी पहुंचा वञ खाई आ मानी आहीं त सही वागूं तोखे सही अलाह तुंहिंजो पेट भरे बाक़ी असांजी हाजत न आहे बाबे सां घणो बहस न कजांइ हुनखे बंदि करे आयो आहियां घटि वधि पियो अंदरां ॻाल्हाईंदई पर जवाब न ॾिजईंसि वदा मां मानी खाइण थो वञा मानी खाईंदुसि वो बाबो मथो हणे ॻारी हणे पियो हणे मूंखे परवाह ई न आहे भले बाबा मानी तूं खाई जल्दी बनी ते अची जाए कमु घणो रहियो पियो आहे अञा गुॾ बि रही पई आहे वञ बाबा वञ शाबाश ठीकु आहे तूं वञ बसि मां मानी खाई जल्दी थो मोटा छा ॿुधायां मां एॾे वॾे शहर में दिलि ई न पई लॻे ॻोठ जे सिक सां गॾु तव्हांजी सिक बि सवाइ पई लॻे मूंखे मासात मलूका जी सिक घणी लॻंदी तोखां घणी सिक मूंखे मासात कोयल जी लॻंदी मूंखे लॻंदी मूंखे घणी लॻंदी मूंखे घणी लॻंदी मूंखे लॻंदी अरे मूंखे लॻंदी मूंखे लॻंदी मूंखे लॻंदी सो मूंखे लॻंदी छोरा छा कयो माण्हू जो फज़ीलत कयो कुतनि वांगुरु छला था विड़ो मासी असां वञूं थियूं न मरे हिन जो रोज़ इहो जहिड़ो लॻो पियो हूंदो आहे कहीं परेशान न थियो जहिड़ो न करे शैतान मासात कोयल परेशान थी थिए अरे जट मासात मलूका जे करे तो तोखे छॾियां थो न त मुठी मारो तो छॾे विड़ो न पाण में वञो दुकान तां खंड पती वठी अचो मासातनि खे चाह कोन पियारींदो छा अरे रे हाथ छो पटिजी वियो अथई ॿुधई कोन मां छा चई मां तोखे चयो तूं वञ तोखे चई जो मूंखे चई न तूं वञ छोरा वञो था या खणा वरी जूतो हा ओदा हालत हलूं मां जो बोलो सोलो धक न लॻी अचे हलत हलूं यार भई घुमण कचेरी हलत हलूं अम्मा अधो कमदार त ख़ुशि आहे न हा मासी बाबू मन लॻो पियो असुल मखण लॻाए अम्मा तव्हांजे पीउ मखण जो त अहिड़ो ध्यानु कयो जो असांजी सोच मर्याद जूं सभु मेंहियूं ई मरी वयूं मासी बाबे जे करे मेहूं कोन मोई हुयूं बिजली जी तार किरी हुई उन्हनि ते अम्मा मज़ाक थी कयां चिड़ी छो थी खणी ॿीहर तव्हां सां मज़ाक मासी कान कंदी न मासी असां कोन था चिड़ो मासी जे मजाक ते असां छो चिड़ंदासीं असां को चोरियूं आहियूं छा उहा बि मखण लॻाए कमदार मखणा जी ते आए भोतार असल मखण लॻाए कमदार बाबा हिन कचियारी बोरिंग ते हर साल खां वधीक डीज़ल हेल ख़र्च थियो आहे इहो छो
हो तारा बाबा हिन साल बोड कोन थी आहे ज़मीन असल खुश्क लगी पई कणक के हारिन 3 पानी जी जगह 4 पानी ॾिना आहिनि तो बि मखण लॻाए ख़ैर आहे बाबा ख़ैर आहे रोज़ी आहे हुन सां ॾेखो कोन कबो तूं सुभाणे शहर हलजां मूंसां गॾु 2 ड्रम डीज़ल जा भराए खणी अचिजां ऐं वरी अॻिते कराची हली वेंदुसि हो तारा बाबा खैर में यार जाम ॾींहं थी विया आहिनि वरी मुंहिंजे न यादि पई अचे हो तार जीजा हिते रही पई हुजे न त ही सॼो राज भाग संदो अथसि ऐं सॼी हवेली सॼी खाली पई अथसि असुल मखण लॻाए कमदार मखणा वरी वॾेरीअ पंहिंजे पुट में साह फाथल आहे ईअं जीअं देव जो तोते में फाथल हूंदो आहे हिते सही आहे पुट दूधे खान खां सवाइ हिते दिलि कान लॻंदुसि हलो अज तो मुखे सफा बिना तकबीर जे सीर ॾेई छॾियई प्यार के पाबंदी न हुजे हा त पासे में भी खलसाई कया हा आया गजो पर आया नस्ल जो सचो नकली न आया छा त चाल सही खुदा करे वो चाल चलत सुठी हुजे ये ढेल वांगुर थी कोई टिलकी जे करे ढेल तो खे ॾिठो त सांगड़ जो इलाइक़ो छॾे टंडे हथ वञी आना लही ॾी त मूंखे हिते मिसल पैदा करण जी का ज़रूरत कान्हे जेकॾहिं कोयल तुंहिंजो आवाज़ ॿुधे त कू कू छॾे कावेरी वारी ट्रा ट्रा करणु शुरू कंदी मुंहिंजा सुना जेकॾहिं नेण खई न पोइ त मारे विझंदी हुयो मुंडे नेण न खणो मुंडे नेण न खणो दुनिया लाडी साड़ोली तई दी तई काला ॾिसण मुंडे अम्मा अरे ॾाढो थकिजी पिया आहियूं वात था कयूं बात घणी थी वई आहे तव्हां सिर्फ़ वर्जिश कयो वर्जिश मां हाणे हो वर्जिश शुरू कई कराची पार्क में माण्हू कंदा आहिनि छोरा कहिड़ी वर्जिश जी ॻाल्हि करी मां हू जेका कोन्हे पुरुषक कोन्हनि आहिनि पुरुषक पुशअप न चरिया हुनखे पुशअप चवंदा आहिनि अम्मा ही हुन जी ॻाल्हि थो करे हुन खां पोइ हथ ईअं ज़मीन ते रखी पोइ बूथ ईअं ज़मीन में हणवाए पुश 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 ईअं चरिया इते वरी कहिड़ो कराची जो पार्क आहे जो अहिड़ी वर्जिश कयूं कपड़ा ख़राब थींदा पंहिंजा खुदा होदिस पोरीअ जा पीरीअ में पिरकार हे त वॾो किन थी करे बेहयाई जी भी हद थींदी आहे त सफ़ा हद ई पार करे छॾी इन्ही फैशन जो फुहारो सॼे ॻोठ खे ॾींदी जे ॻोठ जे मायनि अहिड़ियूं पतलूनूं पातियूं त कहर थी वेंदो ओदा एयर करे वेठा ॾिसी सफ़ा सुन थी वियो ही अदा ठाए ओदा ॾींहं ॾींहं ऐं हीअ मासी हूरा आहे हूरा अदा या मासी हूरा न इहो वॾो मसइलो आहे इन्ही खे ॾिसी ॻोठ जूं सभु मायूं इहे पतलूनूं पाईंदियूं अदा थोरनि जूं लहरायूं था बाक़ी मासीअ लाइ मायूं अची अचनि था प्यार में था समझायूं वाह मासी हूरा वाह मोर थी ठही ढोलर पुट मां हिन ड्रेस में सुठी भी लॻा न कोन थी ठही हिन उमिरि में तोखे अछो बुरको पाइणु खपे पायो या बुजकी बीठी आहीं जाइल बुजकी ना है मां टैक सूट बदला टैक अरे हो ट्रैक्टर सूट हुजे या ट्रक सूट हुजे सुभाणे जेकॾहिं इहे कपिड़ा पाए ॻोठ में घुमिया हो न असां कुता बचाईंदासीं तव्हां ते कुता मां हल रेस के दाली दाजू कुत्ता ना सारे बचाइन हां उनली मुगे नली कुत्ता बचाया हुनई छोकरा अजो त हलू
हिनन की त ॻाल्हाइण जो ई लक्षण कोने। असां खे इखलाक कोने, पर तू अछे मथे वेहे कपड़ा पाए सुठो थी करी। अचो छदीन रेस नाराज़ थींदो। हली डायरेक्टर सूट पायो हलिया। असी मत खसी, असी मत खसी। अॼु ॾियाले बाबू किथे आहे? अदा बाबू शहर वियो आहे ऐं अम्मा जा सोना कंगण बि खणी वियो आहे। भेण उहे बाबे खे तो छो ॾिना? चई पियो त कसजी विया आहिनि, सोनारे खां पॉलिश कराए अचां। पॉलिश कोन कराईंदो, उन्हनि जूं पाड़ू पटे ईंदो, याने हुरा खे वञी बाह में पाराईंदो। अदा तूं मूंखे ॿुधाए वञी हा त मां कंगण बाबा खे न ॾियां हा। बाबा खे चवां हा त कंगण अदी जे घर पिया आहिनि। जहिड़ो अकुल पीउ में हूंदो ओड़ो अकुल धीअ में हूंदो। तुंहिंजो एतिरो दिमाग़ कमु कोन कयो जो अम्मा जी निशानी खणी बाबा खे ॾेई छॾी। अदा मूंखां ग़लती थी वई। तूं वञ बाबा जे पुठियां किथे अम्मा जा कंगण खपाए न छॾे। नेरानू आउं बि कोन वेंदुसि, 2 ग्राम मानी जा खाए पोइ वेंदुसि। पोइ खणंदुसि ने पीउ जो पेरो। ठीकु आहे अदा, मां मानी खणी थी अचां। हा वञ उथ, कंगण ॾेई छॾिया। मार पई नी हूरा खे, अलाए कहिड़ो फैशन खणी आई आहे ॻोठ में। जेकॾहिं न ॻोठ जे माइनि हिन सां रीस कई त पोइ ॻोठारनि जो छा थींदो? पर जेकॾहिं सूमल रीस कई, इन खे रीस जी आदत आहे, त पोइ छा थियो अदा? छा थियो? कुझु कोन थियो ढोलण, पर मूं ख़राबु ख़्यालु ॾिठो आहे। जेकॾहिं न ईअं थियो त यार कमु ख़राबु थी वेंदो। अदा कहिड़ो ख़्यालु तुंहिंजे दिमाग़ जे खांभाणी में थो फिरे? ॻाल्हि त कर। हुरां जा शहरी कपिड़ा ॾिसी असां जूं मायूं बि इन फैशन में फासंदियूं। जेकॾहिं न ईअं थियो त पोइ त असां मोह खणण जहिड़ा ई कोन रहंदासीं। कुझु कोन थींदो अदा, अलाह कंदो असांजे मायुनि ते असरु कोन थींदो अहिड़ो। अरे बाबा, वरी कहिड़ी बला खाधो बाबे खे? भला कोन खाधो आहे बाबे खे। ओ ॾिस साम्हूं, बाबो एकहठ ॿाहठ कंदो पियो अचई। बाबो न आहे दा, ओ स्कूली ॿार आहे। चरिया चङी तरह चिताए ॾिस, बाबो आहे बाबो। हाय त ही छोकिरो बि नथो लॻे, वेझे अचे दीदार कयूंसि, मता माल जो डॉक्टर हुजे। बाबा ही छा कयो अथई? फैशन बाबा फैशन, वी आर ओल्ड बट वी आर मॉडर्न। असां इन जो मतिलबु आहे त मढ़ा ज़रूरु आहियूं, मॉडर्न आहियूं, मॉडर्न। सीमी अदा शुक्र थियो बासी हूरा जो असर मर्दन ते पियो थई, मायूं महफूज़ थियूं। ढोलण मां चवां थो माचिस कढ। छो दा छो? यूं सातीली कयूं था बाबे खे बाह जे हवाले। छोरा मूंखे बाहि छो था ॾियो? मां मरी वियल को महतो त न आहियां, मां मुस्लमान आहियां पक्को। आई एम डांसिंग नचिंग एंड डांसिंग। बाबा दे त हाल हवाल, हिन लिफाफे में ठही थो। अरे छोरा, हिन ॻोठ जूं पोड़ियूं बि पेंट पाए पोज़ थियूं हणनि। बाक़ी जो तव्हांजे पीउ सूट पातो त कहिड़ो ॾोह थी पियो। तलाह में हिकिड़ो कुरड़ो ख़राबु थियो न त माण्हू सॼे तलाह खे ख़राबु सम्झंदा आहिनि। तव्हां मूं कुराड़े कुरड़े खे चओ था, बाक़ी मन हूरा मूरा खे छा कंदो? ढोलण कयूं था बाबे जो बंदोबस्त। वरी खणो आहे वरी
अरे आइए माटरन माटरन आइए उड़े आइए माटरन माटरन उड़े आइए माटरन। रहमान बेटा चाय का भली पिया और यार बिस्कुट जरूर। हाज़िर बाबा साईं मिनट में रखा जा। ले खबर भला दो खाने बेगम सभा उठ्या बाबा साईं ही कराची है ते देर सां सुम्बो आहे ऐं देर सां उथबो आहे और चाय खणी अचां। बाबा साईं आराम कोन आयो छा? पुट तोता खान सी उठणा माण्हू आहिनि जल्दी उथण वारा हिते एतिरी निंड किथे थी अचे। बाबा अवां अची ते रहो ज़मीनूं पाणे कमदार मखण संभालींदो। ऐं राज पुट बाबा साईं 2-3 महीने वञी चक्कर ॾेई अचिजो। न पुट राज असांजो पंहिंजो आहे अलाह साईं असांखे सभु कुझु ॾिनो आहे ऐं उन्हनि खे संभालणु इहो असांजो फर्ज़ु आहे। बाबा साईं अवां राज जा राणा आहियो। हा पुट राज आहे त असीं आहियूं बाक़ी राति हिन गाॾियुनि जे शोर शराबे असुल सुम्हण ई कोन ॾिनो। हलड़े पंहिंजे ॻोठ जो पुरसुकून सुबुह ॿाहिरि न निकिरजे थो त कननि में पखियुनि जूं मिठड़ियूं ॿोलियूं झिरकियुनि जी चहचहाट कोयल जी कूकू। बाबा साईं अवां जी मर्ज़ी पर कुझु कराची घुमी वठो आहे सुठी ॻाल्हि न मुंहिंजो असुल हिते साहब हो पाण खे शहर बणे हाणे ॻोठ वञोसि। असी मत खसी अदा खुदा जे वास्ते बाबा के न मार अदा जे चई तमारी रहो लाए पेरन से रखा अदिया जागो बिचा हट बंदूक के छॾ अॼु कारतूस सां न जो अध करे छॾींदुसि जेकॾहिं इन ई हालत में ॿाहिरि निकिरंदो त सोट हिनखे गोलियुनि मारे छॾींदो ऐं जेल हलियो वेंदो त मुंहिंजी वॾी भेण जो छा थींदो मां हथ कढी त हिनखे मारियां। तूं कंहिंजा वण पियो पुछी तुंहिंजा गोश्त खपाए माना बकरियूं खपाए तुंहिंजूं मेहूं खपाए मेहनि जी मूंखे अंग्रेज़ी नथी अचे उहे खपाए मां ही कपिड़ा वरिता। हा अम्मा मरिया तुंहिंजा कंगण खपाए ऐं तुंहिंजा लुंडे जी किनी पेंट शर्ट पाए पे पाण खे हीरो तो समझी। वो ओल्ड लेडी जेका कॾहिं कॾहिं हितां न सॾींदी हुई हितां ॾींदी हुई कॾहिं चीचू भरे ना सवेरी दी माण्हू जा कंगण खपाया या चूड़ियूं खपाया पोइ फ़र्क़ु कोन थो पए। अम्मा इहो जीअरे चई वई हुई त इहे कंगण शमा खे ॾाज में ॾींदुसि तोखे न न्याणीअ जो बि ख़्यालु कोन आयो न न्याणीअ जो बि ख़्यालु कोन आयो। अदा मूंखे कुझु बि न खपे तव्हां पाण में न विड़ो बाबे खे कुझु न चयो अदा। ॾिस पोइ बि धीअ पंहिंजे पीउ जे बारे में थी सोचे तोखे पंहिंजो ख़्यालु न आहे बाबा केॾो लापरवाह क़िस्म जो माण्हू आहीं तो जहिड़े पीउ खां त असां यतीम बनायूं भला कॾहिं तो मां जान छुटंदी। ईअं न चओ खुदा पाक मुंहिंजे बाबा खे मुंहिंजी हयातीअ जा ॾींहं बि ॾे भले ही मूंखे शादीअ में कुझु बि न ॾे पर घटि में घटि मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजे लाश खे कुलो न ॾींदो। I am very thankful to Hura Hura Khatun. What means Fulho? What means Raj? तोखां पहिरीं उहा मरंदी हो थी चवे अॼु मां तव्हां ॿिन्हिनि खे कोन छॾी। ॿुधायो भई कमेंट आया कोन कमेंट। मां तुझे बुहार लगा बचंदासीं त तोखे कमाए खाराईंदासीं न। हा मां तूं असांखे मां न आधे जी पक कोन्हे बाक़ी मुंहिंजी पूरी पकड़ी मां हिन महिल मज़दूरी थो वञा। छोरा जॾहिं ताईं पैदा थियो तॾहिं सूर मुंहिंजे लाइ हाणे एॾा अचे ॾग थिया आहियो तॾहिं सूर मुंहिंजे लाइ घर घर मां मानी पिनियो थी तव्हांजो पेट भरिया। ॻोठ वारनि माण्हू खां हाणे मानी वठण जी का बि ज़रूरत कान्हे पराठा वठी पराठा वॾी ख़बर पए त बेवा औरत छा थींदी आहे। हा मां चवीन त पंहिंजे क़रीबनि खे कुकड़ जी वट कराइनि न त इहे क़रीब क़यामत हेॾी कुहाड़ियूं हणाईंदड़ कुहाड़ियूं। मूंखे कसम आहे तुंहिंजो
आई तुझे मजा तो मुर्स जो जेको असांजो सॻो पीउ हो अम्मा। पीउ जो कसम खणो हैं मां पीउ जो कसम तो वरी खणो। ठीक है रखो भई ॾाढ़ी ते हथ त हाणे कमाईंदो। अम्मा तूं त ॾाढ़ी ते हथ रखी छॾियो। अम्मा ये जो मां पे रखियो इना वाइदो कर बस। ॾही कन खोले ॿुधी छो जेस ताईं न तहां हिते कमाए न आयो इन घरे दे तहां ॿिन्हिनि जे लाइ। अम्मा अॼु अहिड़ी दुआ कर जो अध तारीख़ जो कमु कयूं ऐं सेठ सॼी तारीख़ कढी ॾे। हाँ दुआ कर मजदूरी हिकिड़े ॾींहुं कयां ऐं ॿिए ॾींहुं ठेकेदार थी वञा। हा पुट वञो मूं मां जूं दुआऊं तहां ॿिन्हिनि सां गॾनि। अम्मा तुंहिंजूं दुआऊं भली असां गॾु न हुजनि ॿाहिरि गर्मी आहे ॾाढी लोड़ण लाइ असां ॿई काफ़ी। हिम्मत कयो पुट वञो। अम्मा ज़रे चवी थी त हिम्मत कयो ज़रे चवी थी त मज़दूरी कयो कयूं त कयूं छा। अम्मा पैसा वाला छा हिम्मत जा मिलंदा या मजदूरी जा। मजदूरी जा ओए तव्हां सां मजदूरी कंदासीं हिम्मत कोन कंदासीं। राज मुझे पोया हां अरे मुझे बचड़न जी पार रोज ही इबादत है तुझे पनाह में अल्लाह से मुझे बचड़न जी पार। जाऊं मवादी कुछ माता कुछ महावादी ओदा ओय ओदा हा ॾिठो त अचां थो ॾिठो अथई त पोइ अचु न ॾिसी बि थो वरी अचे नथो ॾिठो थो। ॾाढी जल्दी चांहि खणी आयो आहीं। पंधु बि आहे छा कयां तेरी पंहिंजो कोप भरी ले या न पहिरियां ही छा आहे थधई चांहि थधी करे पोइ खणी ईंदो आहीं। अदागो सॼो पंधु बि त संभाल त पोइ भला घर में थर्माश कोन हो छा उन्ही में खणी अची हा। थर्मास जो नालो थो वठां न भाॼाई सफ़ा चिरी थी वञे। हाणे तूं बि 3 थर्माश त भञी चुको आहीं पोइ तोखे कीअं ॾींदी। ओदा थर्मास सफ़ा नाज़ुक अथई धिको बुखे थो अचे भॼी वरी हो था पवनि। भला ये 3 थर्माश चाचे वारे भितारे पासां छो था भॼनि। हा त इहा तोखे कीअं ख़बर पई। कोई नहीं करे जो गुज़रण वक़्तु तुंहिंजी नज़र चाचे वारी भॻल भित ॾे हूंदी आहे दीदार जो कंदो आहीं उतां। न दा क़ुरान हाणे उतां दीदार कोन कराईंदी आहे हींअर बि यको इन जी माना त कारो मुंहुं तुंहिंजो आहे ॾोह वरी वेचारी किटली ते थो ॾी त चांहि ठारे थी छॾे। अदा इहो तूं कोपला हे किचड़ीअ में विझ माचीस पियो आहे मां चांहि खे मिंट गरम थो करे वठां। ठहियो हाणे छॾ चांहि खे तूं बाबे साईं जा हवाले किथे पेंट पाए वरी त कोन ॿाहिरि निकितो आहे। इहा पेंट सारे खाक करे पोइ घरां ॿाहिरि निकितो हा न को हूंदी न वरी पाईंदो मोतबा। भला इहो ढोलण बाबे फिटको त कयो हूंदो। ये बात मां असुल झगी हलेसि पई ये सम्झो त बापे जी गारिनारी गुंदीअ जो लीड़ो ई लही वियो। बसि अदा बाबो आहे छा कयूं अला कुल ॾींदुसि। बस कर मुंहिंजी भेण अचे वरियाम त मोकिलियांसि थी पीड़ीअ ते तोखे वठी आणे ॾींदो। भाॼाई मां मासी वारनि जे घर वेंदी हुयसि रुगो सॾु कंदी हुयसि मुंहिंजी बकरी बेकण शुरू कंदी हुई। हाणे ॾाही थी जा भाउ सां ॻाल्हि न कजां वरी भंडण शुरू थींदो। भाॼाई मूंखे साॻी बकरी मोटाए आने ॾियो मुंहिंजी गूंज बकरी हुई। सॼो ॾींहुं हिन वण जे हेठां वेही वेही थकिजी पिया आहियूं बुख बि ॾाढी लॻी आहे किथे न बुख में प्यालो न करे वञूं। मुंहिंजे आंडर में बुखी स्कूटर पई थी हलाए भला घर मोटी हलूं। अरे अम्मा सां कमाइण जो वादो करे आया आहियूं जेकॾहिं ख़ाली हथ हलंदासीं त बूथो वारा ॿुहारा हणंदी। हा सॼी ज़िंदगी असां बुंड भञी वीणो न कयो आहे मज़दूरी असां किथां ॾींदी। मिसाल खे घणो मसालो कोन हणी वे। अरे चरिया
बुंड बीणो न कबो आ कख कख बीणो कबो आ कख ना बुख जन बेजार कंदी आ न फुकरा हीरा ॻाइण वारनि खां बि वात मां जमालो निकिरी वेंदो आहे चवंदा न आहिनि इश्क न पुछे ज़ात ऐं बुख न ॾिसे ॾींहुं राति दुआ कर को ज़ाहिर थिए असांजी का वाहुर थी हा प्यारो प्यारो असां ॾिठो चई अरे अचण ॾिस हिनखे पंजूर में फसाए माल कढी पेट गुदड़ था कयूं इहो कहिड़ो हरणी जो पुट आहे जो हिनखे कोई खाईंदासीं पेट गुदड़ थींदो अरे चलिया तूं कन खे हेॾे कर अब्बा मोकिलायो अब्बा मोकिलायो छोरा छाती अची बरड़ा टकिया अथव पूरा मोकिलाए वई छा अम्मा जेरिया असां मजाज पी जी यादि में था रहूं मुआ पर साल पिट जन हेल कहिड़ो रचायो अथव खेल अंदर में बाबे या पूरा ना पवन पार पार थी था निकरण बाबा पी जी पिया खुदा जी अज़मत आ वेगो हुजे या वेगो हुजे माण्हुनि जा पी ॾिजी असांजो ॾेढ पाकड़ रत जो ई सड़ी थो वञे अरे छोरा रत छो था साड़ियो खुदा कारण मां तव्हांजो पी बणजण लाइ तयारु हा इनखे चवंदा आहिनि रब साईं भलाई करे घर में बाबा मिली वेंदा आहिनि अरे न्याणी उतार बिया न चरिया त वॾा ॾोकर खपंदा आहिनि असां त अम्मा था उतारियूं अम्मा अरे मिल्कियत खपंदी मिल्कियत किथां आणींदासीं यार कुछ ॻाल्हि ॿुधाई अरे बाबा मरीज़ संज करे अरे नाचरे में ज़मीन उगोल चले जो था अम्मा जो नाच वॾू परेशान न थियो पुटड़ा ही वठो पैसा मूं वटि दांत बीठो आहे उहो खपाए नाच लाइ पैसा ॾींदुसि मां बधा मोड़ ढोकड़ खोड़ ठीक आ असांजा चढ़ वारा पीउ ठीक आ बस तूं ये किस्त ने पैसा ॾींदो ऐं असां मां जो दाज वठंदा वञूं ये हल फिलहाल पोती वठूं हल हल अञा हिंदोरा ये अलॻि वठणा आहिनि जेको कमु थी वियो अॼु वरी उमेदूं नयूं जागियूं वाह मौला वाह छोरा राज़ी बुरा बि राज़ी हसी मत खसी हसी मत खसी